अस्सलामुअलैकुम नाजरीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन जे चेयरमैन एडवोकेट अब्दुल वहाब अब्बासी इजलास घुराए। 3 रुकनी कमेटी ठाही, जैमी एडवोकेट अस्मा अबड़ो, एडवोकेट मंसूर, एडवोकेट हुसैन बख्श मरीज, जेके ह्यूमन राइट्स रहनुमा अली पौड़ खिलाफ़ सोशल मीडिया ते हलंदड़ ख़बरुनि जो जाइज़ो वठंदा ऐं जिन बि ख़बरूं हलायूं आहिनि उन्हनि ख़िलाफ़ डायरेक्ट कंप्लेन कोर्ट में दाख़िल कंदा ऐं लीगल नोटिस ऐं हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कंदा। उन खां अलावा कोर्ट में FIA केस दाख़िल करे 2 जून ताईं चेयरमैन खे रिपोर्ट पेश कंदा। ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन जे तर्जुमान बिलाल मला मीडिया खे ॿुधायो त कंहिं सोशल वर्कर सां नाजाइज़ी बर्दाश्त न कबी ऐं अली पौड़ हिकु बहादुर इंसान आहे। संदसि मथां बिला जवाज़ तनक़ीद करण वारनि खे कानून मुताबिक़ इल्ज़ाम साबित करणा पवंदा, न त ॿी सूरत में कानूनी कार्रवाई लाइ तयारु रहनि। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।